D8 कॉन्फ्रेंस में पढ़ही वज़ीरनि जो ग़ज़ा में फ़ौरी जंगबंदी ते इत्तफ़ाक़। ग़ज़ा जे हवाले सां पढ़ही वज़ीर D8 कॉन्फ्रेंस में शिरकत कई। ग़ज़ा कॉन्फ्रेंस में इसहाक़ डार पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो। पाकिस्तान ग़ज़ा में जारी इसराइली बर्बरियत जी मज़म्मत करे थो। ग़ज़ा ते इसराइली हमलनि में रज़ाकार बि शहीद थी रहिया आहिनि। पढ़ही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच। हफ़्तेवार ब्रीफिंग। इधर दौरान निकाह वारे केस की अपील जो 1 महीने अंदर फ़ैसिलो करने जो इम्कान। इस्लामाबाद हाई कोर्ट सेशन कोर्ट पीठ बानी बुशरा बीबी जी सज़ा मुतली की दरख्वास्त ते 10 ॾींहनि अंदर फ़ैसिलो करने जो हुक्म ॾेई छॾियो। ख़ावर मानिका जे वकील अपील एडिशनल सेशन जज खां सेशन जज के मुंतकिल करण की मुखालिफ़त करे छॾी। आज़ादी मार्च भंजड़ा केस मां PTI बानी शामिद कुरैशी ऐं शेख रशीद बरी। इस्लामाबाद की मक़ामी अदालत आज़ादी मार्च भंजड़ा ऐं हंगामे जे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत सदाकत अब्बासी ऐं अली नवाज़ अवान खे बि केस मां बरी करे छॾियो। अठ दहाई 5 खरब के खसारे ते बधल 18,000 अरब खां वधीक मालियत वारी वफ़ाक़ी बजट पेश। टैक्स अदफ़ 12.97 खरब मुक़रर। नॉन फाइलर्स ते 45% टैक्स लगंदो। सोलर पैनल के कच्चे माल की दरामद ते रियायत जो ऐलान। हाइब्रिड ऐं लग्ज़री इलेक्ट्रिक गाॾियुनि जे दरामद ते मिलंदड़ रियायत ख़त्म। इंजन कैपेसिटी बदिला गाॾीअ जे अघ जे बुनियाद ते टैक्स वठण जो फ़ैसिलो। मोबाइल फ़ोन्स ते हिक जहिड़े टैक्स लागू करण जी तजवीज़। पेंशन ख़र्च में घटिताई लाइ स्कीम तारियल। घट में घट माहवार उजूरो 32,000 मां वधाए 36,000 रुपया करण जी तजवीज़। 1 खां 16 ग्रेड जे सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं 25% ऐं 17 खां 22 ग्रेड जे सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 22% वाध। सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में भी 15% इज़ाफ़े जी तजवीज़। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी रिटायरमेंट वारी उम्र 62 साल करण जी तजवीज़। नए माली साल में पघारदार तबके लाइ इनकम टैक्स में इजाफो। 50,000 रुपया माहवार कमाइण वारा टैक्स खां आझा हूंदा। साल में 6 खां 12 लख कमाइण वारा 5% टैक्स ॾींदा। 12 खां 22 लख कमाइण वारा 15% टैक्स भरींदा। सिंध जी ईंदड़ माली साल जी बजट जुमे ते पेश कई वेंदी। 50,000 खां वधीक नयूं भर्तियूं करण जो ऐलान कयो वेंदो। 14 जून ते सूबाई काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नए माली साल जी बजट जो मजमूई काथो 2300 अरब खां वधीक लॻायो वियो। सालियाने तरक़ियाती प्रोग्राम लाइ 430 अरब रुपयनि खां वधीक रक़म रखण जी तजवीज़। ज़िले तरक़ियाती प्रोग्राम लाइ 30 अरब रुपया रखण ऐं सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में 15 खां 20% वाध जी तजवीज़। औरतुनि ऐं मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 35,000 मुक़रर करण जो फ़ैसिलो। मीरपुर माथेले जे शहरी साफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस की दहशतगर्दी टोल अदालत में ॿुधणी। जवाबदार असगर लुंड के अदालत आंदो वियो। नसरुल्लाह गडानी क़त्ल केस की फरियादड़ अमर माई पठानी ऐं शाहिद याकूब गडानी भी कोर्ट पहुची विया।
नवां जतोई भरिसां बनीअ में गाह करण तां झेड़ो। हिकु ॼणो माची वियो। ॻोठ मंघो खां डहर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में शरीफ डहर क़त्ल थी वियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि ज़रई ज़मीन मां गाह करण तां झेड़े में नौजवान मारिजी वियो आहे। बटाणी में अगवा जे वाक़ियनि ते ज़ाब्तो न अची सघियो। हथियारबंदनि पीरसन खे अगवा करे विया। मुख़बिन जो अंग वधी छह थी वियो। ॻोठ फेस मोहम्मद भुट्टो में राति देर सां हथियारबंदनि दुकान ते सुतल इसाक भुट्टो खे अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया। वाक़े जो इतला मिलण बाद पुलिस पहुची हथियारबंदनि जा पेरा खया। मीरपुर बुल्डो भरिसां 9 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान बाज़ियाब अता हुसैन बुल्डो जे कोट सुलेमान बुल्डो पहुचण ते घर बातनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई। पुट खे ॾाढी कोशिश ज़रिए बाज़ियाब करायो आहे। नौजवान जे पीउ जो चवणु आहे 4 महीना अॻु आला खां खैरपुर शादी जी तक़रीब में शिरकत लाइ वेंदे अगवा थियल दीनी मदरसे जो उस्ताद हाफ़िज़ सैफुल्ला मेमन बि बाज़ियाब थी घर पहुची वियो। इलाइक़े में मुख़बी जी भुङ जी रक़म एवज़ बाज़ियाब थियण जा चोबोल। मलिर जे स्टील टाउन थाणे जे हद मेगा टेंट सिटी मां 6 वरियनि जे नीगर जो लाश हथ। नीगर जो आमिर पुट मुमताज़ रिन तौरु सुञाणप। पुलिस लाश खणाए जिना अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। बहराम में न्याज़ हुसैन मक्सी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। मक़तूल जे वारसनि कंबर शेदादकोट रोड ते पाक कलाम खणी मुज़ाहिरो कयो। रोड ब्लॉक थी वियो। मक़तूल जी अमर जो चवणु आहे त पुट खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। पुलिस मूजिबि जवाबदार ज़ाहिर थी चुका आहिनि। खेनि तुर्त गिरफ़्तार कयो वेंदो। ठारूशाह में 5 ॾींहं अॻु क़त्ल थियल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ थाणे आॾो धरणो। मक़तूल मीर मोहम्मद शीनो जे वारसनि औरतुनि समेत टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाज कयो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो।